दोस्तों, सिंधी अदब में एक सुहिणो नालो शालिनी सागर। शालिनी सागर भोपाल हिकु प्रोग्राम में उन्हनि जो अचणु थियो, सो मूं सां मुलाक़ात कई जी। ऐं उन सां गुज़ारिश आहे, हुननि जूं असां रचनाऊं कविताऊं त केतिरियूं ॿुधंदा आहियूं व्हाट्सअप ते फेसबुक ते, पर मूं चयो तव्हां हिकिड़ी कविता पंहिंजी असांखे रूबरू ॿुधायो जीअं मां हुनखे रिकॉर्ड करे मां दोस्तनि तक पहुचायां। तव्हांजे साम्हूं शालिनी सागर। भाउ शिवाणी, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। मां ईअं चवंदसि त मुखातिब थियण जो रेडियोस जे ज़रिए त ॿुधंदड़नि सां मौक़ो मिलियो आहे, ऑल इंडिया रेडियो जी सिंधी सर्विस सां, पर अॼु हिन नए दौर में जेको नओं रूप फेसबुक ऐं व्हाट्सअप इन्हनि जो आहे, इन दौर सां बि असीं जेको आहे सो पंहिंजनि सभिनी हिंद तोड़े सिंध जे ॿुधंदड़नि सां सां मिलंदासीं। त हिकु दफ़ो सभ खां अवल त सभिनीनि खे सलाम, नमस्ते अर्ज़ाहिन। ऐं जीअं भाउ शिवाणी चयो कि काई कविता मां पंहिंजी ॿुधायां, त मां हिकु कविता बेहद नंढी आहे, उहा आईनो उन जो उनवान आहे। उन में मां तव्हां सां इहा शेयर करणु चाहींदसि। जॾहिं बि मां आईने में ॾिसंदी आहियां, जॾहिं बि मां आईने में ॾिसंदी आहियां त गुज़िरियल वक़्त जे लम्हनि जा कुझु खटा कुझु मिठा अक्स नज़र ईंदा आहिनि। जॾहिं बि मां आईने में ॾिसंदी आहियां त गुज़िरियल वक़्त जे लम्हनि जा कुझु खटा कुझु मिठा अक्स नज़र ईंदा आहिनि। मां सोचींदी आहियां काश अहिड़ो को आईनो मिली वञे, काश अहिड़ो को आईनो मिली वञे जंहिं मां गुज़िरियल वक़्त जा कुझु चूंड ख़ुशनुमा पल वरी जी सघां, वरी भोॻे सघां, वरी माणे सघां। वाह वाह, बेहतरीन बेहतरीन।